नंढे सरदार शाहज़ेब जा कातिल मां भी तलाश करियां पियो ऐं तव्हां भी तलाश करियो, पर सरदार साईं मां जो बच्चो आया। जेकॾहिं ॾिसण वारी अख अथव न त मूंखे ॾिसो, मां तव्हांजो शाहज़ेब आहियां, शाहज़ेब। चाची मुझी गाल बुध, जेकॾहिं मुझे फटन ते लूण बुरखण आई आही न त मां भी हाणे लिहाज़ कोन कंदी सां। ज़रीना करे त करे छा, न सलाम न दुआ न अदब न हया, पैसो भला माण्हू खे एडो मटाए छॾींदो आहे छा? तोखे थी ॾिसां त दिमाग़ में खतरे जूं घंटियूं थी वॼनि, लाल बत्तीअ जा सायरन था वॼनि। चरी मां तुंहिंजी दुश्मन न आहियां, मां त तोखे हिकु सुहिणी सलाह ॾियण आई आहियां। तूं मुंहिंजी धीउ वांगुर आहीं, मां तोखे भला ग़लति सलाह छो ॾींदसि? चङो ॿुधाए कहिड़ी थी सलाह ॾी? मीरा मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। सरदार शाह ज़मान खां पंहिंजी मिल्कियत लिखराए वठ त असां 2-4 ॿारहा विकिणी वञी कराची घुमी अचूं। तूं बि त भला इहो कराची वारो समुंड नाहे ॾिठो न, तूं बि असां सां गॾु हलजाए, घुमजाए फिरजाए। खुदा जे वास्ते चाची मूंखे माफ़ कर ऐं महिरबानी करे हितां हली वञ। मीरा तूं मुंहिंजी रोज़ रोज़ बेइज्जती थी करी। अॻे दफ़े बि जॾहिं मां आई हुयसि न तो मूंखे घटि वधि ॻाल्हाए घरां कढी छॾियो हुयो। यादि रखजांइ, सुभाणे जेकॾहिं इद्दत पूरी थींदी न पोइ मुंहिंजे घर बि न अचिजांइ। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, पंहिंजे पीउ ऐं भेण खे बि पाण सां गॾु छो नथी रहीं? थोरी थोरी ॻाल्हि तां मूंखे थी चई त घरां निकिरी वञ, पोइ सॼी उमिरि मूं तव्हांजो ठेको खयो आहे छा? मीरा मां त वञा थी, पर ससुई सां मां अहिड़ो हशर कंदसि जो सॼी उमिरि यादि रखंदी। ज़रीना करे त करे छा? चाची चाची मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो मतिलबु इहो न हुयो। अलाए कहिड़ो हशर कंदी ससी सां, आहे त मगज़ फ्री। अरे हेॾे शामीर खान, तूं बहादुर खे छा पियो चवीं त बंगुल खे मारे छॾ? अरे हेॾे कुत्तो जेको टुकर खाईंदो आहे सो बि मालिक जो सॼी राति दर ते पहिरो ॾींदो आहे, तूं त कुत्ते खां बि वधीक आहीं। तूं मूंखे ऐं मुंहिंजे पुट साजिद खे मारण जे लाइ माण्हुनि खे पैसा थो पासी। अरे हेॾे मां त तुंहिंजे लाइ शाह ज़मान सां पियो विड़ां, तूं मुंहिंजे लाइ खॾूं पियो खोटी। शर्म कोन थई? दिल त चवे थी तोखे गाटे में रसो विझी इन हवेली मां तोखे कढी छॾियां, सॼे ॻोठ में दर बदर कयां, रुलाए त तोखे ख़बर पवे। पर मूंखे इहा बि ख़बर आहे त मूंखां सवा तुंहिंजो केर बि कोन्हे को, वरी बि तुंहिंजो मुंहुं ई बंगुल खानी धोंदो। इन जे करे तूं टुकुर भली पियो खा, पर तुंहिंजी हैसियत हिन घर में नौकर वारी हूंदी। मामा साईं अवां चुप कर, मामा न चयो, तरमर न कर, मूंखे रैस बंगुल खान चयो। अरे हेॾे मामेरा तुंहिंजो हा फाटी पियो आहे। अॼु खां पोइ तूं नौकर आहीं, जे नौकर थी ते रहीं त तुंहिंजी मर्ज़ी आहे, न त निकिर। मामा तव्हांखे ग़लतफहमी थी वई आहे, मुंहिंजो इहो मक़सदु न हुयो। मां तुंहिंजे पिते खां वाक़ुफ़ आहियां, तूं पंहिंजे चाचे जो दुश्मन थी पियो आहीं त मुंहिंजो सॼण मामे जो कीअं थींदे? तूं त वॾी बेपीरी बला आहीं। हाणे जे हिते रहणो अथई
त नौकर थी रहणो पवंदी। मामा मूंखे सफ़ाई ॾियण जो मौक़ो त ॾे न घटि में घटि। शुक्र करजो सुम्हण जे लाइ खटाई खाइण जे लाइ मानी मिलाई थी। तो अहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजी सज़ा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत आहे। पर बाबा जे करे बख़्श थो कयां। हलण हल रोशू सां गॾु वेह। हिकु चवां थो हल त वॾो कंत थींदी। समझ में नथो अचे त मुंहिंजो केर सजण आहे ऐं केर दुश्मन आहे। जिन खे पंहिंजो सजण सम्झियो अथमि अॼु उहे बि मूंखे दुश्मन वांगुरु पिया नज़र अचनि। या अल्लाह, ही मूंसां छा थी रहियो आहे? छा हाशिम, पल्लियो ऐं मीरा मुंहिंजा दुश्मन थी सघनि था? न न न, इहो सॼो मुंहिंजो वहम आहे, सिर्फ़ वहम आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम सरदार साईं। मां शमशाद बेगम पई ॻाल्हायां। शमशाद बेगम, तव्हां सभु मुंहिंजा गुनाहगार आहियो। मां तव्हांखे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। सरदार साईं, कहिड़ी था ॻाल्हि कयो? मां तव्हांजी तन्हाई दूर करण लाइ फोन कई हुई। इहे दोस्तियूं ऐं दुश्मनियूं उहे त पयूं हलंदियूं। छा मतिलबु आहे तुंहिंजो? छा थी चवणु चाहीं? गुजारतनि में न ॻाल्हाए, खुली ॻाल्हाए। सरदार साईं, भई इंसान पंहिंजो पाण खे वॾो मज़बूत पहाड़ समझे, पर जॾहिं इंसान सफ़ा अकेलो थी पवंदो आहे न, पोइ टुटी पवंदो आहे। इन करे मूं अव्हांजी अकेलाई पूर करण लाइ अव्हांखे फोन कई। अव्हांखे बुरो त न लॻो? शमशाद बेगम, मूंखे बुरो न आहे लॻो। ऐं हा, मूंखे सुठो बि नथो लॻे त तूं बार बार मूंखे फोन कर। सरदार साईं, जेकॾहिं इजाज़त हुजे त मिड़ई कॾहिं कॾहिं अव्हांखे फोन करे सघां थी। जेकॾहिं को कमु हुजे ई त पोइ भले फोन कर, बाक़ी हरू भरू फोन न कर, समझी वई? हेलो सरदार साईं, हेलो हेलो। तू सवाल न, सवाल है मुझो सवाल। तू सही मानू नहीं। हेडो मुझो गोठ में नालो हाशिम पाण मूंखे शाबाश ॾिनी हुई त शेरू धाड़ेल सां तो मूं ॾिनो आहे, न त ॿिए कंहिंजी जाइ न आहे। ऐं तूं हिते मूंखां थांव थी पई थी मलराई। चुप करे वेही थांव धो, न त मुंहिंजा फ़कीर गाटो भञी छॾींदई। बसरा, मां घर जो कमु न कंदुसि। घर जो कमु न कंदे त बाक़ी छा मज़दूरी कंदे छा? मूंखां गारे ऐं सीमट जी तगारियूं कोन खजंदई। त पोइ चुप करे वेही थांव धो, भञाए न गोॾा। बीबी बसरा, बीबी बीबी, तू दरवाज़ो न खोल बसरा। छो न दरवाज़ो खोलिया? हा, समझंदी कर बसरा। माण्हू मूंखे हिते थांव धोंदे ॾिसंदा छा चवंदा? तू हाणे थांव धो, मां थोनी दरवाज़े ॾिसां त कीरा। चुप कर बुआ, चुप करे कमु कर। मां पाण ई थी ॾिसां त केरु आहे दर ते। दरवाज़े ते ॾिसां, मां पाण ई थी ॾिसां त केरु आहे। अचो अचो अचो।
मासी बसरा दे खबर मुझो कम थियो। तो वारो कम थी वियो आहे बाबा। तू अखियों बूटे हाशिम जे घर हलियो वञ। तुंहिंजी उते इज्जत थी ऐं महीने जे अंदर अंदर तुंहिंजी शादी भी थी वेंदी। ऐं जे नथे त पोइ पैसा वापस। ठीक आ मासी, तू बेगा वेठो था अमल, मां हलां थो। बुढ़ी हिनखे कीअं ख़बर पई त मां थां पुछो आ? जमाल घर जी ॻाल्हि आहे बाबा, ॿाहिरि न कजांइ। बेगा पाण कूड़ ॻाल्हायूं कोन ऐं सच कंहिंखां लिकायूं कोन। हलो हलो हली था वधो। सॼे हथ में थाम अचे बीही रहियो आहे। पहगा हिन कजांइ कंधार मुड़सा ॿाहिरि तुंहिंजा पोस्टर लॻा पिया आहिनि ॿुॾण जहिड़ा। बसरा कचे हुजे जा पके ओजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हाशिम मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। हुकुम कयो बाबल साईं। छा असांखे कॾहिं बि इहा ख़बर कोन पवंदी त मुंहिंजे पुट शाहज़ेब खे केरु मारे वियो? छा असां पंहिंजे दुश्मन खे कॾहिं बि सुञाणे न सघंदासीं? बाबल साईं जेकॾहिं को कूड़ो कसम खणी वञे त पोइ असां छा था करे सघूं? सरदार साईं खून ऐं खतुरी कॾहिं बि लिकंदा न आहिनि। बाबल साईं जेकॾहिं दरिया खान ऐं बहादुर बि साख ॾेई वञनि पोइ असांजो पक दुश्मन दिलावर आहे। हाशिम दिलावर साख पत ॾेई वियो आहे। ॻाल्हि आयो हो मूं वटि, मूंखे उनजी ज़बान ते एतबार आहे। हाणे आख़िरी माण्हू दरिया खान वञी बचियो आहे। जेकॾहिं उहो बि साख पत ॾेई वियो त पोइ शाहज़ेब जो खून त लुड़ी वेंदो। बाबल साईं छा थो चई सघिजे? हाशिम कातिल को अणॼातिल या को धारियो कोन्हे, किराए जो कातिल आहे। मां हिन ॻाल्हि ते सोचां थो जेकॾहिं हू धारियो हो त पोइ हुन मुंहुं छो लिकायो? उन लाइ उन पंहिंजो मुंहुं लिकायो जंहिं केरु उनखे सुञाणे न सघे। सुञाणबा उहे आहिनि जेके हर वक़्तु असांजी नज़रुनि जे साम्हूं हूंदा आहिनि। मां त सम्झां थो त मुंहिंजे पुट शाहज़ेब जो कातिल को किराए जो कातिल न आहे, पंहिंजे ई दर जो आहे। तॾहिं त मुंहुं लिकाए विड़ी वियो। तव्हांजे ख्याल में उहो केरु थी सघे थो? उहो तूं थी सघीं थो। छा मां? हा तूं साईं दादा, तूं। हाशिम भी थी सघे थो, मां भी थी सघां थो। कातिल साम्हूं आहे को। बाबल साईं इहो चओ छा था? वञो वञी दरिया खान खे वठी अचो, मां इहो आख़िरी शक बि लाहियां। बंकुल असांजी इहो ताक़त है हमलो कर। असां वटां अजी हाणे न बंकुल खे मां पंहिंजे हथनि सां साटो ॾींदुसि मामा साईं। मूंखे हमराह तकड़ न कर बहादुर खान, तकड़ न कर। बंकुल तुंहिंजी सोच खां वधीक शातिर आहे। बंकुल सां विढ़ंदासीं, अहिड़ो विढ़ंदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। मामा साईं हाणे इन शमशाद खे कर पूरो त असां हली पंहिंजा कख वसायूं। एसी ताईं असां ईअं दरपदर पहिरियां इन शामीर ऐं बंकुल खे घुमाया, पोइ ॾिसंदासीं इन शमशाद बेगम खे। त पोइ देर न कर मामा, मुंहिंजो अंदर थो ॿरे। मूंखे माण्हू ऐं हथियार ॾे त मां इन बंकुल खे सिधियूं गोलियूं ठोके। बहादुर बच्चा, बच्चा ॾींहं सब्र कर। बच मिलियो न त वारो पटे बंकुल खे हणंदुसि ऐं खेसि ख़बर पवंदी त शरीफ़ हिकु मां ई आहियां। हेलो सरदार साईं। सरदार साईं मां शमशाद पई ॻाल्हायां। माई मूं तोखे चयो न
मूंखे तंग न कर ऐं हा मां कॾहिं बि तोखे बख़्श न कंदुसि। सरदार साईं मूं अव्हां खे इन लाइ फोन कई आहे मां अव्हां जी दुश्मन न आहियां। जेकॾहिं मूं ख़ादिम जो फोन कयो हो सरदार साईं उहा मुंहिंजी मजबूरी हुई, वो असांजे घर में घिड़ी आयो हो। मूं सिर्फ पंहिंजी इज्जत बचाइण ख़ातिर उन ते गोली हलाई हुई। पोइ बि तूं कातिल त आहीं न। सरदार साईं मूं हिन महिल अव्हां खे फोन सिर्फ इन लाइ कई आहे त अव्हां जो दुश्मन दरिया खान आहे ऐं हिन वक्त दरिया खान पंहिंजी बोरिंग वारी ज़मीन ते चंद गार्डन सां गॾु घुमी रहियो आहे ऐं जेकर अव्हां खे साख पत वठणी आहे त दरिया खान खे उतां खंभण तमामु आसान आहे। माई तूं किथे चालाकी त नथी करी? माई तूं पंहिंजे मुड़ुस जी पाण मुखबरी करे रही आहीं। मूंखे सम्झ में नथो अचे त तूं कहिड़े क़िस्म जी औरत आहीं। इन झेड़े जे दौरान तो वारो मुड़ुस दरिया खान मारिजी भी सघे थो। सरदार साईं मां सिर्फ पंहिंजे गुनाहनि जो कुफारो अदा करण थी चाहियां। जेको मुड़ुस पंहिंजी ज़ाल जी हिफ़ाज़त न करे सघे त उनखे मुड़ुस सॾाइण जो को हक़ बि न आहे। ठीक आहे जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि सही आहे त पोइ मां तुंहिंजो ऐं पलीअ जो फ़ैसिलो पाण कंदुसि। ठीक है सरदार साईं। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। जी बाबल साईं। साईं दादा अच त हलूं।